अली जे औलाद सां जन्हे झेड़ो कौल हैफ तने जे हौल जो जमायती थिया यजीद जा या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब ओ मौला अज 15 मुहर्रम अज 15 मुहर्रम साईं शेर अली मेतलो साहब जे घर में एडवोकेट शफकत साईं शफायत अली एडवोकेट साईं जे घर में महबूब जी लख सलवात थिया मौला हुसैन जो न्याज़ थियो आहे इमाम हुसैन जे सदके अॼो को साईं वारनि जो ख़ैर अॼो को न्याज़ नज़रे अल्लाह न्याज़ हुसैन पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमा ओ मौला तोखे मज़लूमन जे अम्मा सैयदा ज़ैनब जेको करबला खां कूफे खां शाम ताईं सफ़र कयो मस्तूरात पाक बीबियूं रोईंदियूं रहियूं उन मज़लूमन जे सफ़र जो वास्तो थिए ऐं मासूम अम्मा बीबी सकीना ऐं अली असगर मौला जो वास्तो थिए ओ मौला हिन घराने के क़यामत ताईं आबाद फरमा हिननि जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा हिननि खे असां सभिनी खे सिवाय ग़मे हुसैन जे बाक़ी दुनिया जे गमन को पनाह दे ऐं निजात अता फरमा मुंहिंजा करीम रब इमाम हुसैन जो वास्तो थिए साईं गुलाम शबीर अब्बासी साईं जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा असां अॼु जेके बि दुआ में वेठा आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार फ़कीर साईं अरबाब अली साईं खे साईं जे बचड़नि खे गुलज़ार अली फुलपोटो साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं दीदार अहमद सियाल साईं मोहम्मद बिलावल साईं सियाल खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला चादरे ज़ैनब जो वास्तो थी मुंहिंजा ॾुख ला मुंहिंजी मदद फरमा मुंहिंजी मदद फरमा अल्लाह मुंहिंजी मदद फरमा रब जंहिं मूंखे एडवोकेट शफायत अली साहब खे अॼु दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार ऐं मौला महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे